अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह निसा मदीने में नाज़िल थी हुई। इन सूरत में 24 रुकू 176 आयतूं आहिनि। अरबीअ में औरतुनि खे निसा चइबो आहे ऐं हिन सूरत में उहे अहकाम बयान थियल आहिनि जिन जो तालुक़ औरतुनि सां आहे। इन लाइ सूरत खे सूरह निसा चइबो आहे। हिन सूरत में वारिस जा विरासत जा मुकम्मल कानून अल्लाह जे तरफ़ां वाज़े तौर पेश कया विया आहिनि। सूरह निसा हिकायत जे बारे में अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंसां इरशाद फरमायो त मूंखे क़ुरान पढ़ी ॿुधाए। मूं अर्ज़ कयो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां, हालांकि ही क़ुरान तव्हां ते नाज़िल थियो आहे। इरशाद फरमायो हा तव्हां पढ़ी ॿुधायो। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद क़ुरान पाक जी तलावत शुरू कई ऐं जॾहिं पाण हिन आयत ते पहुता जंहिंजो तर्जुमो त कहिड़ो हाल हूंदो जॾहिं असां हर उम्मत मां हिकु गवाह आणींदासीं ऐं ए हबीब तव्हांखे गवाह ऐं निगहबान ठाहे आणींदासीं। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे वधीक न पढ़ो, बस एतिरो ई काफ़ी आहे। मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे गौर कयो त मूं ॾिठो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां ॻोढ़ा पिए निकिता। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हा इरशाद फरमाइनि था त सूरह बकरा, सूरह निसा, सूरह मइदा, सूरह हज ऐं सूरह नूर सिखो। उन्हनि सूरतुनि में अल्लाह जा फर्ज़ बयान थियल आहिनि। हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि था त जंहिं सूरह निसा पढ़ी त उनखे ख़बर पइजी वेंदी त विरासत में केरु कंहिं खां महरूम हूंदो आहे ऐं कंहिं खां महरूम नाहे हूंदो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि था त जंहिं सूरह बकरा, सूरह आल इमरान, सूरह निसा पढ़ी त हू अल्लाह ताला जी बारगाह में हिकमत वारनि माण्हुनि में लिखियो वेंदो। हिन सूरत जो असल मौज़ू इहो आहे त यतीम ॿार ऐं औरतुनि जे हुकूक ऐं उन जे मुतालिक़ अहकाम ॿुधाया विया आहिनि। जीअं यतीम ॿार जो माल पंहिंजे माल में मिलाए खाइण वारे खे वॾो गुनाह करार ॾिनो वियो आहे, उन ई तरह औरतुनि जो महर उन्हनि खे ॾियण जो हुकुम ॾिनो वियो ऐं महर जे मुताबिक़ ॿिया बि मसला बयान कया विया। मीरास जे माल में बि हिस्सो करार ॾिनो वियो। उन्हनि औरतुनि जो ज़िक्र कयो वियो जिन सां निकाह हराम कयो वियो ऐं हिक खां वधीक औरतुनि सां निकाह जो अहकाम बयान कयो वियो आहे ऐं इस्लाह जो तरीक़ो बयान कयो वियो। उन खां अलावा सूरह निसा में ही मज़ामिन बयान कया विया वालिदैन, रिश्तेदारनि, यतीमों, मिस्कीनों, करीबी ऐं पाड़ेसरी, मुसाफ़िरनि ऐं गुलामनि सां सुहिणो सुलूक करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त हीअ सूरत सही पढ़ी सम्झी ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। ए इंसानो पंहिंजे रब खां डिॼो ऐं नाफरमानी खां बचो जंहिं तव्हांखे हिकु जीव आदम मां पैदा कयो ऐं मंझाई संदसि ज़ाल पैदा कयाई ऐं उन्हनि ॿिन्ही मां घणा मर्द ऐं औरत पैदा करे पखेड़ियाई ऐं अल्लाह खां डिॼंदा रहो जंहिं जे नाले ते तव्हां हिक ॿिए खां पंहिंजा हक़ घुरो था ऐं मिटी माइटी छिनण कतई रहमी खां बचो। बेशक अल्लाह अव्हां ते हमेशा निगहबान आहे। ऐं यतीमनि खे संदन माल ऐं मिल्कियतूं मोटाए ॾियो ऐं पंहिंजी ख़राब निकमी शइ खे संदन चङी शइ सां न बदिलायो ऐं संदन माल पंहिंजे माल सां मिलाए न खाओ छाकाणि त उहो तमामु वॾो गुनाह आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे अंदेशो आहे त यतीम छोकिरियुनि सां निकाह करण खां पोइ अदुल न करे सघंदो त उन्हनि सां शादी न करियो ऐं ॿियनि औरतुनि सां जेके अव्हांखे वणनि से ॿ टे या चार पढ़जो, बस शर्त सभिनी सां हिक जहिड़ो अदुल करे सघो। पर जेकॾहिं तव्हांखे डप आहे त अदुल न करे सघंदासीं त हिक ज़ाल सां शादी करियो या उहा बानी कनीज़ रखो जेका जंग में क़ैदियानी थी अव्हां जे हथनि में आई आहे। बेइंसाफ़ी या ॾाढाई खां बचण लाइ इहो तरीक़ो वधीक मुनासिब आहे। ऐं ज़ालनि खे संदन मुक़रर कयल हक़ महर फर्ज़ सम्झी ख़ुशी सां ॾियो, पर जेकॾहिं हू पंहिंजी ख़ुशी सां उन मां कुझु हिस्सो अव्हांखे छॾीनि त उनखे मज़े सां खाई सघो था या शौक़ ऐं ख़ुशी सां इस्तेमाल करे सघो था। ऐं बेसमझनि खे संदन पंहिंजो माल न ॾियो जंहिंखे अल्लाह ताला तव्हांजे रोज़गार जो वसीलो बनायो आहे। अलबत्ता उन माल मां उन्हनि खे खाराईंदा प्यारींदा रहो ऐं ढकाईंदा रहो ऐं हिदायत करियो ऐं तालीम ऐं तरबियत लाइ चङी ॻाल्हि चवंदा करियो ऐं यतीमनि खे आज़माईंदा रहो जेसीं ताईं निकाह जी उमिरि खे पहुचनि यानी बालिग थियनि। पोइ जेकॾहिं उन्हनि में सम्झ ऐं अहलियत ॾिसो त संदन माल खेनि सौंपियो ऐं अहिड़नि यतीमनि जे माल खे संदन वॾे थियण जे डप खां अॻ में अजायो ऐं तकिड़ो खाई खपाई ख़तम करण जी कोशिश न करियो। माल जो संभालींदड़ जेकॾहिं सरंदी वारो असूदो या गनी हुजे त उनखे माल जी संभालण
जे अजूरे खां बचण घुर्जे ऐं जेको गरीब हुजे त दस्तूर मूजिब मुक़रर ऐं मुनासिब तरह खाई यानी अजूरो खणे ऐं जॾहिं संदन माल उन्हनि खे मोटाए ॾियो या हवाले कयो त उन ते शाहिद करियो ऐं यादि रखो त अल्लाह अकेलो हिसाब किताब वठण लाइ काफ़ी आहे। तंहिं करे यतीमनि जे माल जी सरपरस्ती निहायती दियानतदारी सां करियो। मर्दनि लाइ उन माल मां हिसो आहे जेको माउ पीउ ऐं माइटनि छॾियो आहे ऐं औरतुनि जो बि उन में हिसो आहे जेको माउ पीउ ऐं माइटनि छॾियो आहे, उहो थोरो हुजे या घणो हुजे। हर कंहिं शरई हक़दार जो हिसो अल्लाह तरफ़ां मुक़रर थियल आहे। ऐं जॾहिं विरसे जे विरहाइण जे वक़्तु मिट माइट यतीम ऐं मिस्कीन अचनि त उन्हनि खे उन मां कुझु न कुझु ॾींदा करियो ऐं उन्हनि सां ॻाल्हायो त सुहिणे नमूने सां ॻाल्हायो ऐं माण्हुनि खे उन ॻाल्हि खां ॾियणु खपे त कंहिं बि विरसे जे हक़दार सां नाइंसाफ़ी थिए जीअं उन्हनि खे पंहिंजे नंढड़नि कमज़ोर ऐं नातवान औलाद पुठियां छॾे वञण ते हूंद केतिरो न अंदेशो थिए। तंहिं करे उन्हनि खे घुर्जे त अल्लाह खां ॾियण ऐं सिधी सही हक़ जी ॻाल्हि कनि। बेशक जेके यतीमनि जो माल बेइंसाफ़ी ऐं ज़ुल्म सां हड़प कनि था या खाइनि था उहे यकीनन पंहिंजे पेट खे जहन्नम जी बाहि सां भरीनि था ऐं अहिड़ा शख्स जल्द ई भड़कंदड़ बाहि में दाख़िल थींदा। अल्लाह अव्हां खे पंहिंजे औलाद बाबति हुकुम ॾे थो त पुट या मर्द जो हिसो ॿिनि धीअरुनि जे बराबरि आहे। जेकॾहिं मैयत जो वारिस रुगो न्याणियूं आहिनि ऐं ॿ या ॿिनि खां वधीक आहिनि त उन्हनि खे छॾियल मिल्कियत मां 2 तिहाइयूं ॾिनो वञे ऐं जेकॾहिं रुगो हिकु न्याणी वारिस आहे त उन खे मीरास मां अधु ॾिनो वञे। जेकॾहिं मैयत औलादी आहे त उन जी माउ ऐं पीउ हर हिक खे मीरास मां 6 हिसो मिलणु घुर्जे ऐं जेकॾहिं को बे औलाद मरे थो ऐं माउ पीउ ई हिन जा वारिस आहिनि त माउ खे 3 हिसो ॾिनो वञे ऐं बाक़ी पीउ खे ॾिनो वञे। पर जे मैयत जा हिक खां वधीक भाइर ऐं भेनरूं बि आहिनि त पोइ माउ लाइ 6 पती आहे मगर उहे हिसा मरण वारी जी कयल वसीयत या कर्ज़ लाइण खां पोइ थींदा। यादि रहे त मरण वारो वसीयत सिर्फ़ पंहिंजी मिल्कियत जे 3 हिसे जेतिरी करे सघे थो, उन खां वधीक खेसि हक़ न आहे। जे वधीक कंदो त गुनाहगार थींदो ऐं इहा वसीयत बि गैर शरई वारिसनि लाइ आहे ऐं कर्ज़ लाइण खां पोइ अमल में ईंदी। अव्हां जा अबा ॾाॾा अव्हां जो औलाद अव्हां नथा ॼाणो त उन्हनि मां केरु अव्हां खे फ़ाइदे पहुचाइण में वधीक वेझो आहे, यानी कंहिं जो सही हक़ केतिरो थियणु घुर्जे उहो अल्लाह ताला तव्हां खां वधीक ॼाणे थो। उन करे अल्लाह हिसा मुक़रर करे छॾिया आहिनि। बेशक अल्लाह हर मसलिहत खे खूब ॼाणींदड़ दानाउ ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जेको माल अव्हां जूं ज़ालूं छॾीनि उन में अव्हां जो अधु हिसो आहे जेकॾहिं उन्हनि खे को औलाद न आहे, पर जेकॾहिं उन्हनि खे औलाद आहे त पोइ तव्हां जे लाइ छॾियल माल में 4थों हिसो आहे ऐं इहे हिसा उन्हनि जे कयल वसीयत ऐं कर्ज़ अदा करण खां पोइ आहिनि। अव्हां जी छॾियल मिल्कियत में जेकॾहिं अव्हां खे औलाद न आहे त पोइ ज़ालुनि जो 4थों हिसो आहे, पर जेकॾहिं पोयां औलाद बि आहे त पोइ औरतुनि जो 8हों हिसो आहे ऐं इहो वसीयत ऐं कर्ज़ जी अदायगी खां पोइ अमल में ईंदो। पर जेकॾहिं को मीरास रखंदड़ कलाल आहे यानी मर्द या औरत बे औलाद मरे ऐं संदसि माउ पीउ ज़िंदा न आहिनि ऐं उन जो रुगो माइतो हिकु भाउ या भेण मौजूद आहे त भाउ ऐं भेण हर हिक खे 6 हिसो मिलंदो। पर जेकॾहिं संदसि भाइर ऐं भेनरूं 2 खां वधीक आहिनि त सभिनी जो गॾियल हिसो 1 तिहाई थींदो ऐं इहो बि कयल वसीयत ऐं कर्ज़ जी अदायगी खां पोइ बशर्त उहो हक़दारनि लाइ नुक़सानकार न हुजे, यानी वसीयत ऐं कर्ज़ सां कंहिंजो हक़ न मारियो वञे। हीउ हुकुम अल्लाह तरफ़ां आहे ऐं अल्लाह खूब ॼाणींदड़ ऐं निहायती बुर्दबार आहे। इहे अल्लाह जूं हदूं आहिनि। पोइ जेको अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुमनि जी फर्माबरदारी कंदो ऐं उन खे हू यानी अल्लाह जन्नत जी बाग़नि में दाख़िल कंदो जंहिं जे हेठां नहरियूं वहनि थियूं ऐं उहे ख़ुशि नसीब उन में हमेशा रहंदा ऐं इहा हिकु वॾी कामयाबी आहे। ऐं जेको अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदो ऐं उन जे मुक़रर कयल हदुनि खे ओरांघींदो त अल्लाह उन खे दोज़ख में दाख़िल कंदो जंहिं में हू हमेशा रहंदो ऐं उन लाइ ज़िलत अमेज़ ऐं रुसवा कंदड़ अज़ाब हूंदो। ऐं तव्हां जी औरतुनि मां जेके बदकारी ज़िना कनि त उन्हनि लाइ कंहिं बि सज़ा ॾियण खां अॻु में पाण मां 4 मर्द शाहिद करियो ऐं जेकॾहिं उहे शाहिदी ॾियनि त पोइ खेनि घरनि में बंदि रखो जेसि ताईं उन्हनि ते मौत अचे या अल्लाह उन्हनि लाइ को रस्तो पैदा करे। हिन आयत जो वधीक तफ़सील सूरह नूर जी ॿी आयत में आयल आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मां के 2 मर्द क़ौम लूत जे अमलनि में मुलविस थियनि या हिकु ज़ानी मर्द या हिकु ज़ानी औरत बदकारीअ में मुलविस
हुजन त बिन्ही खे सज़ा ऐं ईज़ाउ ॾियो, पर जे तौबा कनि ऐं पाण सुधारीन त उन्हनि खां टारो कयो यानी छॾे ॾियो। बेशक अल्लाह हमेशा तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत मेहरबान आहे। अल्लाह ते तौबा क़बूल करण जो हक़ रुगो उन्हनि जो आहे, यानी अल्लाह फ़क़त उन्हनि जी तौबा क़बूल करे थो जेके जहालत बेसमझी या नादानीअ करे गुनाह करे विझनि था ऐं जल्द ई पिशेमान थी तौबा कनि था। अहिड़नि ई माण्हुनि खे अल्लाह माफ़ करे थो ऐं बाज सां मोटे थो ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ कमाल हिकमत वारो ऐं दानाओ आहे। ऐं तौबा उन्हनि माण्हुनि जी क़बूल नथी थिए जेके सॼी उमिरि बुरायूं ऐं बुछड़ा कम कंदा रहनि था, एसी ताईं जो हुननि मां कंहिंजी मौत जो वक़्तु वेझो अची वञे थो, तॾहिं हू चवे थो त बेशक मूं हाणे तौबा कई, ऐं न उन्हनि जी तौबा क़बूल थिए थी जेके मरण घड़ीअ ताईं काफ़िर रहिया। अहिड़नि माण्हुनि लाइ असां दर्दनाक अज़ाब तयार करे रखियो आहे। ए ईमान वारो, तव्हां लाइ उहो हलाल न आहे त ज़बरदस्ती औरतुनि जा वारिस बणिजो, ऐं न उन्हनि खे उन लाइ रोके रखो त जेके उन्हनि खे महर ॾिनो अथव उन मां कुझु वठो, सवाइ उनजे जो हू पधरी ऐं सरी बदकारी में मुब्तला थीनि ऐं उन्हनि सां सुहिणे नमूने सां हलो ऐं ज़िंदगी गुज़ारियो। पर जेकॾहिं अव्हां उन्हनि खे नापसंद करियो था त को अजब न आहे त जंहिं शइ खे अव्हां नापसंद करियो ऐं अल्लाह उन में घणी भलाई रखी हुजे। ऐं जेकॾहिं तव्हां हिक ज़ाल जे बजाए ॿी ज़ाल सां शादी करण घुरो था त भले पढ़ण जो, ऐं तव्हां उन्हनि मां कंहिं ज़ाल खे ढेर घणो मेहर या काबिन ॾिनो हुजे त उन मां कुझु बि मोटाए न वठो। छा अव्हां उन ते बोहतान लॻाए ऐं ज़ाहिर ज़हूर निसूरो ज़ुल्म या गुनाह कंदे उहो हक़ मेहर वापसि वठणु चाहियो था? ऐं इहो मेहर वठणु अव्हां खे कीअं थो जुगाए जॾहिं कुझु वक़्त अॻु में अव्हां हिक ॿिए सां सोहबत करे चुका आहियो ऐं उहे निकाह करे अव्हां खां पको अहद वठी चुकियूं आहिनि। ऐं जिन औरतुनि सां अव्हां जा पीअर निकाह करे चुका आहिनि उन्हनि सां हरगिज़ निकाह न करियो। जाहिलियत जे ज़माने में जेके थी चुको सो थी चुको। बेशक इहा वॾी बेहयाई जी ॻाल्हि ऐं नफ़रत जोॻो कमु ऐं बुछड़ो रस्तो आहे। ते निकाह करण हराम कयूं वयूं आहिनि। अव्हां जो मावरू, धीअरूं, भेनरूं, पुफियूं, मासियूं, भाइटियूं ऐं भाणेजियूं, तव्हां जो उहे मावरू जिन तव्हां खे खीर पीआरियो, यानी रज़ाई मावरू ऐं तव्हां जूं थन शरीक भेनरूं, तव्हां जे ज़ालुनि जूं मावरू यानी ससूं, तव्हां जे ज़ालुनि जूं उहे धीअरूं यानी अॻ-ॼायूं जेके तव्हां जी हंज में पलियूं आहिनि ऐं जिन जी मावरुनि सां तव्हां सोबत कई पर जे ज़ालुनि सां अव्हां सोबत न कई आहे ऐं अॻ में तलाक ॾिनी आहे त उन्हनि औरतुनि जी धीअरुनि सां निकाह करण में को गुनाह न आहे। ऐं अव्हां जे पेट मां पैदा थियल सॻियुनि पुटनि जूं ज़ालूं बि हराम आहिनि ऐं हीअ बि हराम आहे त ॿिनि भेनरुनि खे हिक वक़्त निकाह में रखो मगर जेके थी गुज़रियो सो थियो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं वॾो रहम कंदड़ आहे। ऐं शादीशुदा औरतुनि सां बि निकाह हराम आहे, यानी मोहसनात सां, सवाइ उन जे जो हू जंग जे नतीजे में बानी तौर तव्हां जे कब्ज़े में आयूं हुजनि। उहो हुकुम अल्लाह अव्हां ते फ़र्ज़ लाज़िम कयो आहे। उन खां सवाइ जेकी बि औरतूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे माल यानी महर जे ज़रिए हासिल करण तव्हां लाइ हलाल कयो वियो आहे, बशर्त खेनि निकाह जे किले में महफूज़ कयो। इन फ़क़त शहवत पूरी करण लाइ, यानी जेकॾहिं बिना निकाह जे रखी शहवत पूरी कंदो त ज़िना जा ॾोहारी थींदो। पोइ जिन औरतुनि मां अव्हां शादी करे फ़ाइदो वठो त उन्हनि खे उन्हनि जो मुक़रर कयल हक़ मेहर अदा कयो। पर जेकॾहिं औरत पंहिंजी रज़ामंदी ऐं ख़ुशी सां हक़ मेहर अदा करण खां पोइ कुझु छॾी या हक़ मेहर मुक़रर करण खां पोइ हिक ॿिए जी रज़ामंदी सां घटि वधि करियो त अव्हां ते को बि गुनाह न आहे। बेशक अल्लाह सभु कुझु ॼाणींदड़ कमाल हिकमत वारो ऐं दानाओ आहे। ऐं जेको माण्हू तव्हां मां एतिरी ताक़त नथो रखे जो आज़ाद खानदानी मोमिन मुसलमान औरत सां निकाह करे सघे त जेके मोमिन बानियूं अव्हां जे कब्ज़े में हुजनि उन्हनि सां निकाह करियो। ऐं अल्लाह तव्हां जे ईमान खे बहितर ॼाणे थो ऐं इन खे ज़िलत ऐं ऐब न सम्झो त बानीअ सां शादी करे रहिया आहियो। असल शइ त ईमान आहे। थी सघे थो के ॼाणी ईमान, इख़लाक़ ऐं शरीयत जी पाबंदी में खानदानी आज़ाद औरत खां घणो मथे हुजे। तहक़ीक़ तव्हां सभु हम जिन्स इंसान आहियो। पोइ अहिड़ियुनि बानियुनि औरतुनि सां संदन मालिकनि जी इजाज़त सां निकाह करियो ऐं संदन हक़ मेहर दस्तूर मूजिब अदा करियो। ऐं यादि रहे त उहे निकाह जी कड़ीअ में महफूज़ हुजनि, न बदकार हुजनि ऐं न लिक छुप या चोरी ॻुझी दोस्ती करण वारियूं हुजनि। पोइ जॾहिं निकाह में आयूं उन खां पोइ जेकॾहिं हू बेहयाई जो कमु कनि त उन्हनि ते अधु सज़ा आहे। खानदानी आज़ाद या आजी औरत मोहसनात जे मुक़ाबले में हीअ इजाज़त अव्हां मां उन्हनि लाइ आहे जिन खे गुनाह सरज़द थी वञण जो ख़ौफ़ या डपु हुजे।
पर जेकॾहिं सबुर करियो ऐं पाण बचायो ऐं इंतज़ार करियो त कंहिं सुठे हंधि अव्हां जो निकाह थिए त उहो अव्हां लाइ भलो आहे ऐं अल्लाह त वॾो बख़्शणहार ऐं निहायत महिरबान आहे। अल्लाह चाहे थो त तव्हांखे गुज़िरियल कामयाब माण्हुनि जी राह खोले ॿुधाए ऐं तव्हांखे उन्हनि जे रस्ते ते हलाए ऐं पंहिंजी महिरबानी ऐं बाझ करे ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ कमाल हिकमत जो साहिब ऐं दानाओ आहे। ऐं अल्लाह त तव्हां ते महिरबानी बाझ करणु घुरे थो, पर जेके माण्हू हक़ जी पैरवी छॾे पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिशुनि जी पैरवी कनि था उहे चाहिनि था त अव्हां बि उन्हनि वांगुरु सिधी राह खां तमामु परे भटकी वञो। अल्लाह त चाहे थो तव्हां लाइ दीन में आसानी ऐं नरमी करे ऐं ॿार हल्को करे, छाकाणि त इंसान ॾाढो कमज़ोर पैदा कयो वियो आहे। ए ईमान वारो, हिक ॿिए जो माल पाण में नाहक ऐं बातिल तरीक़े सां न खाओ, मगर हिक ॿिए जी रज़ामंदी सां वापार जे सुहिणे ॾेती लेतीअ में खाई सघो था ऐं पंहिंजे पाण खे हलाक न करियो ऐं यकीनन अल्लाह अव्हां ते ॾाढो महिरबान आहे। ऐं जेको पोइ बि ज़ुल्म ऐं ज़्यादती सां ईअं कंदो त असीं उनखे जल्द ई बाहि में विझंदासीं ऐं इहो कमु अल्लाह लाइ तमामु आसान आहे। जेकॾहिं तव्हां वॾनि गुनाहनि कबाइर खां जिन खां अव्हां खे मना कई वई आहे पासो कंदो त असां अव्हां जा नंढा गुनाह कसियूं कांडायूं ऐं मदायूं माफ़ कंदासूं ऐं अव्हां खे इज़त वारियुनि जायुनि में दाख़िल कंदासीं। हिन आयत जी तफ़सील कबीरा गुनाह उहो आहे जंहिंजी मना क़ुरान या हदीस में आयल आहे, जंहिंजे करण ते सख़्त सज़ा हुजे या जंहिंजे करण सां अल्लाह रसूल ऐं मलाइकनि तरफ़ां लानत कई वई या जे गुनाह करे त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं न निहारींदो ऐं न ॻाल्हाईंदो। ऐं इन शइ मक़ाम ऐं मर्तबे जी ख़्वाहिश न करियो जंहिंसां अल्लाह अव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे। जेके कुझु मर्दनि कमायो आहे उन्हीअ मुताबिक़ उन्हनि जो हिसो आहे ऐं जेको कुझु औरतुनि कमायो आहे उन्हीअ मुताबिक़ उन्हनि जो हिसो आहे। ऐं अल्लाह खां संदसि फज़ल करम जोद व सखा जी दुआ घुरंदा रहो। बेशक अल्लाह हर शइ जो समूरो इल्म रखंदड़ ऐं ॼाणींदड़ आहे। यानी अल्लाह औरतुनि जे नंढड़े सवाब जे कम जो मर्द जे वॾे सवाब वारे कम जेतिरो सवाब ऐं अजुर ॾेई सघे थो। ऐं असां हर उनजी छॾियल मिल्कियत लाइ हक़दार यानी वारिस मुक़रर करे छॾिया आहिनि जेका वालिदैन ऐं माइट छॾीनि था। बाक़ी उहे माण्हू जिन सां अव्हां जो अहद या अक़द मवालात हो त उन्हनि खे उन्हनि जो हिसो अदा करियो ऐं छॾियल माल में कंहिं शरई हिसेदार सां ज़ुल्म न करियो। यकीनन अल्लाह हर शइ ते निगरान शाहिद आहे। मर्द औरतुनि ते क़वाम मुहाफ़िज़ सरपरस्त सरबराह निगरान ऐं मुंतज़िम आहिनि जो हू दुनिया ऐं माशराती मामलनि खे सम्झी ठीक ठाक निज़ाम में हलाइनि था। उन्हीअ करे अल्लाह किन खे किन ते दर्जो यानी मर्द खे औरत ते फज़ीलत ॾिनी आहे। ऐं इहो इन करे बि जो मर्द कमाए करे पंहिंजो माल औरतुनि ते ख़र्च कनि था। पोइ नेक सालिह औरतूं उहे आहिनि जेके फर्माबरदार आहिनि ऐं पर पुठ अल्लाह जी हिफ़ाज़त ऐं निगरानी जे हेठि पंहिंजे मुड़ुस जे माल ऐं इज़त जी हिफ़ाज़त कनि थियूं। ऐं जिन औरतुनि जी सरकशी जी अव्हां खे ख़बर पवे यानी जेकॾहिं मुड़ुस जी नाफ़रमानीअ लाइ संदरो ॿधी बीहनि त उन्हनि खे नरमी ऐं मोहबत सां ज़बानी नसीहत करियो ऐं सम्झायो। जे न सम्झनि त उन्हनि खे बिस्तरनि में अलॻि छॾे ॾियो ऐं सोहबत न करियो। अञा बि न सम्झनि त खेनि हल्की मार ॾियो। पोइ जेकॾहिं अव्हां जी फर्माबरदारी कनि त मथे नगराई करणु ज़्यादती करणु या सताइण जो बहानो न ॻोल्हियो यानी उन्हनि खे न सतायो। ऐं यादि रखो त बेशक अल्लाह अल अलीयुल कबीर मथाऊं ऐं वॾाईअ जो धणी आहे। हिन आयत जी तफ़सील अहिड़ी मार जंहिंसां न धक लॻे ऐं न जिस्म ते निशान थिए या औरत जी रुसवाई थिए। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन खां मनक़ूल आहे त मार ॾंदड़ या मिसवाक जहिड़ी हल्की फुल्की शइ सां हणणु घुरिजे। ऐं जेकॾहिं अव्हां खे उन्हनि ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में अणबण जो अंदेशो हुजे त मर्द जे कुटुंब मां हिकु अमीन मुक़रर कयो ऐं हिकु अमीन ज़ाल जे कुटुंब मां। जेकॾहिं उहे ॿई अमीन सुलह कराइण घुरनि था त अल्लाह उन्हनि यानी ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में ठाह ऐं मवाफ़क़त जी सूरत पैदा कंदो। बेशक अल्लाह सभु कुझु ॼाणींदड़ ऐं चङी तरह बाख़बर आहे। ऐं अल्लाह जी इबादत करियो ऐं उन सां कंहिंखे बि उन जी ज़ात ऐं सफ़ात में शरीक न करियो ऐं वालिदैन सां इहसान ऐं सुठो सलूक करियो ऐं मिटनि माइटनि यतीमनि मोहताजनि पाड़ेसरी माइटनि धारियुनि पाड़ेसरियुनि भर में रहंदड़नि मुसाफ़िरनि ऐं उन्हनि सां जेके अव्हां जी कब्ज़े में आहिनि यानी ग़ुलामनि ऐं बानियुनि सां बि नेकी करियो। बेशक अल्लाह तकबर कंदड़नि
ऐं पाण पढ़ाईंदड़नि खे हरगिज़ पसंदि नथो करे ऐं अहिड़ा माण्हू बि अल्लाह खे पसंदि न आहिनि जेके कंजूसी कनि था ऐं ॿियनि माण्हुनि खे बि कंजूसीअ जो हुकुम कनि था ऐं जेके अल्लाह खेनि पंहिंजे फज़ल सां ॾिनो आहे तंहिंखे लिकाइनि था। यादि रखो त असांजी नेमतुनि खे कुफ़र ऐं नाशुक्री कंदड़नि लाइ असां ज़लील ऐं ख़्वार कंदड़ अज़ाब तयारु करे रखियो आहे। हिन आयत जी तफ़सील कंजूसी जी सख़्त मज़म्मत कई वई आहे। हदीस शरीफ़ में कंजूसी खे बाइस हलाकत करार ॾिनो वियो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि था त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त को बि ॾींहुं अहिड़ो नथो गुज़रे जंहिं में 2 मलाइक आसमान मां न लहनि। उन्हनि में हिकु दुआ करे थो या अल्लाह तुंहिंजी राह में ख़र्च करण वारे खे उन जो बदिलो अता फरमाए ऐं ॿियो मलाइक चवे थो त ए अल्लाह वकील जो माल तबाह करे छॾ। ऐं उन्हनि माण्हुनि खे बि अल्लाह दोस्त नथो करे जेके पंहिंजा माल माण्हुनि जे ॾेखाव लाइ ख़र्च कनि था ऐं उहे न अल्लाह ते ईमान आणनि था ऐं न आख़िरत जे ॾींहं ते। अहिड़ा काफ़िर शैतान जा भाइर आहिनि जंहिंजो साथी शैतान थियो त पोइ उहो ॾाढो बुरो संगती आहे ऐं उन्हनि माण्हुनि ते कहिड़ी मुसीबत किरी पवे हा या कहिड़ो नुक़सान थिए हा जेकॾहिं अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणीनि हा। अल्लाह ताला जी खुशनुदगी लाइ जेके कुझु अल्लाह ताला खेनि ॾिनो आहे उन मां ख़र्च कनि हा ऐं अल्लाह उन्हनि जी हाल खे खूब ॼाणींदड़ आहे। बेशक अल्लाह कंहिं ते ज़रे जेतिरो बि ज़ुल्म नथो करे ऐं न कंहिंजो हक़ थो विञाए ऐं न बेक़दरी थो करे। जेकॾहिं को नेकी करे थो त उन खे ॿीणो बि करे थो ऐं उन खां सवाइ पंहिंजे तरफ़ां वॾो अजर ॾींदड़ ऐं पिणु वॾो वड़ कंदड़ आहे। पोइ थोरो सोचो उन वक़्तु यानी क़यामत जे ॾींहुं कहिड़ो हाल हूंदो जॾहिं असां हर उम्मत मथां हिकु शाहिद आणींदासीं यानी हर उम्मत जे अमाल व अहवाल ते संदन पैगंबर शाहिद कंदासीं ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे बि उन्हनि जे मथां शाहिद करे आणींदासीं। हिन आयत जी तफ़सील हदीस शरीफ में आहे त हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हा खे क़ुरान ॿुधाइण जी ख़्वाहिश कई। उन्हीअ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे क़ुरान ॿुधाइण शुरू कयो। जॾहिं हिन आयत ते पहुता त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो बस काफ़ी आहे। हज़रत इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु क़ुरान बस करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾांहुं नज़र कई त पाण ज़ारो क़तार रोई रहिया हुया। उन ॾींहुं जिन कुफ़र कयो हो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कई हुई से ख़्वाहिश कंदा त ज़मीन फाटी पवे ऐं उन में पूरजी वञनि ऐं उन्हनि सां ज़मीन बराबरि यानी हमवार थी वई। यादि रखो त उते उहे अल्लाह खां का बि ॻाल्हि लिकाए न सघंदा। ए मोमिनो जॾहिं अवी नशे जी हालत में हुजो त नमाज़ खे विझो न वञो जेसी तव्हांखे एतिरी सम्झ पवे जो जेके चयो या पढ़ो सो सम्झो ऐं न मथे मेरे जनाबत या तड़ जी हालत में नमाज़ पढ़ो जेसी वेंजी यानी पाक थी वठो सिवाय सफ़र में हुजण जे ऐं जेकॾहिं बीमार आहियो या सफ़र में आहियो या अवां मां को हाजत ज़रूरी काकूस खां मोटियो हुजे या पंहिंजी ज़ालुनि सां सोबत कई हुजेव ऐं पाणी न मिले त पाक मिटीअ सां तयम्मुम करियो ऐं उन सां पंहिंजे मुंहं ऐं हथनि ते मसह करियो। बेशक अल्लाह निहायती माफ़ करण वारो ऐं बेहद बख़्शणहार आहे। हिन आयत जी तफ़सील तयम्मुम लाइ ॾिसंदा सूरह माइदा जी आयत नंबर 6। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा तो उन्हनि खे न ॾिठो जिन खे तौरेत किताब जो कुझु हिस्सो यानी इल्म ॾिनो हो पर हू पाण गुमराही जा ख़रीदार थिया आहिनि ऐं अव्हां खे बि सिधी राह तां थियण चाहिनि था ऐं अल्लाह अव्हां जे दुश्मननि खे चङी तरह ॼाणे थो ऐं यकीनन अल्लाह जो कंहिं सां दोस्त हुअण काफ़ी आहे ऐं अल्लाह जो मददगार हुअण काफ़ी आहे। जेके यहूदी आहिनि उन्हनि मां के अहिड़ा बि आहिनि जेके लफ़्ज़नि खे पंहिंजी जाइ तां फेराइनि था तहरीफ कनि था ऐं तव्हां सां मिलण वक़्तु सचे दीन ख़िलाफ़ ताने हणण या टोक करण लाइ ज़ुबान खे मोड़े सोड़े या विचड़ाए चवनि था समिअना व अतअना यानी असां ॿुधो ऐं न मञियो अस्मा गैरुल मुस्माई यानी ॿुध ऐं न ॿुधण जहिड़ो या तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं न मञी ऐं रॉइन यानी असां सां रिआयत कर जे बदिरां जेकॾहिं उहे समिअना व अतअना यानी असां ॿुधो ऐं उन खे मञियो या अताअत कई ऐं रुगो इस्मा यानी ॿुध ऐं रॉइन जे बदिरां उनज़रना यानी असां ॾांहुं निगाह कर चवनि हा त उन्हनि लाइ बहितर ऐं निहायती मुनासिब हुयो मगर संदन कुफ्र करे अल्लाह मथे लानत कई तंहिं करे किन थोड़नि खां सवाइ ॿिया
ॿिया ईमान न आणींदा। ए किताब यानी तौरेत वारो ईमान आणे उन क़ुरान ते जेको असां नाज़िल कयो आहे। उहो क़ुरान सचो करार ॾींदड़ आहे। इन किताब तौरेत खे जेको तव्हां वटि आहे, ईमान आणियो क़ुरान ते उन ॾींहं खां अॻु में जो असां माण्हुनि जी मुंहंनि यानी शक्लनि खे बिगाड़ियो ऐं पोइ उन्हनि खे फेराए कियाड़ींदा करियूं या उन्हनि ते अहिड़ी लानत करियूं अहिड़ी सख़्त यानी छंछर जे ॾींहं वारनि ते कईसूं। ऐं यादि रखो त अल्लाह जो हुकुम ज़रूरी पूरो थी रहंदो। उहो अटल फ़ैसिलो आहे। बेशक अल्लाह इहो कॾहिं बि माफ़ नथो करे त साण सां को शरीक कयो वञे। जीअं यहूदीन ऐं नसारनि पंहिंजे राहिबनि खे अल्लाह जे बराबर कयो आहे, उन खां सवाइ ॿिया गुनाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बख़्शे छॾे। ऐं यादि रखो त जंहिं बि अल्लाह सां कंहिंखे शरीक कयो तंहिं यकीनन वॾे गुनाह जो बोहतान ॿधो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तो उन्हनि माण्हुनि खे न ॾिठो जेके यानी अहले किताब पाण खे ॾाढो पाक पाक सम्झनि था ऐं न चवण सां को पाक थी सघनि था, बल्कि जंहिंखे अल्लाह घुरे तंहिंखे पाक करे ऐं अमलनि जी जज़ा ॾियण में कंहिं ते धागे या तंद यानी ज़रे बराबर या तिर जेतिरो बि ज़ुल्म न कयो वेंदो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तो उन्हनि खे न ॾिठो जिन खे अल्लाह जी किताब मां कुझु हिस्सो अता कयो वियो हो ऐं संदन हाल ही आहे जो बुतनि देविन परिन ऐं जादूगरनि ऐं तागूत यानी बातिल महबूदनि में वेसाव रखनि था। ऐं यहूदी मक्के जे कुरैशनि खे चवनि था त जिन कुफ्र कयो आहे उहे ईमान वारनि खां वधीक हिदायत वारे रस्ते ते आहिनि। इहे उहे आहिनि जिन ते अल्लाह लानत कई ऐं जंहिं ते अल्लाह लानत करे उन जो ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं हरगिज़ को बि मददगार न लहंदे। छा उन्हनि खे बादशाहत यानी इक़्तिदार या सल्तनत जो कुझु हिस्सो मिलियो आहे? जेकॾहिं ईअं हुजे हा त जेकर माण्हुनि खे हिकु तिरी या ज़रे जे बराबर बि न ॾीन हा। छा इहे यहूदी ऐं नसारा पंहिंजे नाअहली ऐं महरूमियत करे माण्हुनि सां उन्हीअ करे हसद कनि था त अल्लाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां नवाज़ियो आहे। पोइ खेनि ख़बर हुअणु घुरिजे त असां इब्राहिम जे खानदान खे किताब ऐं हिकमत अता फरमाई ऐं खेनि वॾी बादशाही पिणु ॾिनी। पोइ उन्हनि मां कंहिं उन किताब ते ईमान आंदो ऐं कंहिं उन खां मुंहुं मोड़ियो ऐं जिन हक़ खां मुंहुं मोड़ियो उन्हनि लाइ जहन्नम जी भड़कंदड़ बाहि ई काफ़ी आहे। बेशक जिन असांजी आयतुनि जो इनकार कयो तिन खे जल्द ई जहन्नम में दाख़िल कंदासूं। ऐं जॾहिं संदन खलूं यानी चमड़ियूं सड़ी वेंदियूं त असां ॿियनि चमड़ियुनि सां संदन चमड़ियूं बदिलाईंदासूं त जीअं वरी वरी अज़ाब जो मज़ो चखीनि। बेशक अल्लाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक कम कया उन्हनि खे असीं अहिड़नि बागनि में दाख़िल कंदासीं जिन जे हेठां नहरियूं वहनि थियूं जिते उहे हमेशह रहण वारा आहिनि। उते उन्हनि लाइ पाक ज़ालूं हूंदियूं ऐं खेनि घाटियुनि छांवनि में दाख़िल कंदासीं। बेशक मुसलमानों, अल्लाह अव्हांखे हुकुम करे थो त अमानतूं संदन मालिकनि यानी हक़दारनि जे हवाले करियो ऐं जॾहिं माण्हुनि में फ़ैसिलो करण वेहो त इंसाफ़ सां फ़ैसिलो करियो। बेशक अल्लाह अव्हांखे इहा हिकु उम्दी नसीहत थो करे। यकीनन अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॾिसंदड़ आहे। ए ईमान वारो, अल्लाह जो हुकुम मञियो ऐं संदसि रसूल जी अताअत फरमाबरदारी कंदा रहो ऐं जेके अव्हां जा हाकिम या साहिब अमर आहिनि उन्हनि जी बि। पर जेकॾहिं तव्हां में कंहिं शइ में इख़्तिलाफ़ या झगड़ो थी पवे त अल्लाह ऐं संदसि रसूल तरफ़ रुजू करियो यानी क़ुरान ऐं हदीस जे हुकुमनि ते हिक ॿिए खे परखियो। जेकॾहिं अव्हां अल्लाह या आख़िरत जा मञंदड़ आहियो त उन में ई अव्हां लाइ भलाई खैर ऐं बहितरीन अंजाम आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तूं उन्हनि मुनाफ़िक़नि खे न ॾिठो जेके दावा त कनि था त जेके तो ते नाज़िल कयो वियो आहे ऐं जेको तोखां अॻु में नाज़िल कयो वियो हो उन ते ईमान आणीनि था, पर संदन हाल उहो आहे जो पंहिंजा फ़ैसिला तागूत ॾे खणी वञनि था। हालांकि खेनि उन तागूत जे न मञण या इनकार करण जो हुकुम कयो वियो आहे ऐं शैतान त चाहे थो त उन्हनि खे गुमराह करे ऐं सिधी वाट खां तमामु घणो परे करे या थेड़े छॾे। ऐं जॾहिं उन्हनि खे चयो वञे थो त अचो उन ॾांहुं जेको अल्लाह नाज़िल कयो आहे ऐं पिणु रसूल ॾांहुं जंहिंजी अताअत जो अल्लाह हुकुम कयो आहे त तूं ॾिसंदे त मुनाफ़िक़ तोखां पिया बिल्कुलु लहराईंदा यानी मुंहुं मोड़ींदा कतराईंदा। पोइ संदन कहिड़ो हाल थिए थो जॾहिं संदन हथनि जी कयल कमायल अमलनि जी शामत या मुसीबत अचे हथनि कड़के थी। पोइ ॾिसंदे त तो वटि अची अल्लाह जो कसम खणंदा ऐं चवंदा त असांखे तुंहिंजे फ़ैसिले खां इनकार न आहे, असांजो सवाइ भलाई ऐं ठाह या इस्लाह जे ॿियो को इरादो न हो। अहिड़नि मुनाफ़िक़नि जे दिलनि में जेको कुझु आहे सो अल्लाह खूब ॼाणे थो। तंहिं करे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन्हनि जी ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़ ऐं दरगुज़र कर ऐं खेनि नसीहत कंदो रह ऐं खेनि संदन दिलनि ते गहरे असर करण वारा कौल ऐं सुहिणा सुखन चओ ऐं ॿुधाइनि त असां जेको बि रसूल मोकिलियो सो फ़क़ति
उन लाइ त अल्लाह जे हुक्म सां संदसि पैरवी कई वञे। पोइ जंहिं वक़्तु उन्हनि पाण ते ज़ुल्म कयो यानी रसूल जी नाफ़रमानी कई, तॾहिं जेकॾहिं तो वटि अचनि हा ऐं अल्लाह खां बख़्शिश घुरनि हा ऐं अल्लाह जो रसूल बि उन्हनि लाइ बख़्शिश तलब करे हा, त अल्लाह खे यकीनन तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायती मेहरबान ऐं रहम करण वारो पाईन हा। न ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजे रब जो कसम त उहे कॾहिं बि मोमिन नथा थी सघनि जेसीं ताईं पंहिंजनि समूरनि इख़्तिलाफ़नि ऐं झगड़नि में तोखे फ़ैसिलो करण वारो न मञीन, यानी हाकम करे मञीन ऐं अमीन सम्झनि, ऐं न रुगो उहो बल्कि जेको तूं फ़ैसिलो करी उन ते पंहिंजनि दिलनि में बि को बार या तंगी महसूस न कनि ऐं तुंहिंजे फ़ैसिलनि खे ख़ुशी सां क़बूल कनि। ऐं जेकॾहिं असीं वाकई उन्हनि ते उहो फ़र्ज़ या लाज़िम करियूं हा त पंहिंजो पाण खे क़त्ल कयो, लड़ाईअ में लड़ंदे जान ॾियो या पंहिंजे घरनि खां निकिरी ॿाहिरि थियो यानी हिजरत कयो, त उन्हनि मां के थोरा ई ईअं कनि हा। ऐं जेकॾहिं उहे कयल नसीहत ते अमल कनि हा त संदन लाइ तमामु बहितर थिए हा ऐं हक़ जी राह ते वधीक मज़बूत ऐं साबित क़दमीअ जो कारण बि बणिजे हा। ऐं जेकॾहिं ईअं कनि हा त उन वक़्तु असां उन्हनि खे ज़रूरु वॾो अजुर ऐं सवाब बि अता करियूं हा ऐं ज़रूरु खेनि सिधो रस्तो बि ॾेखारियूं हा। ऐं जेके अल्लाह ऐं रसूल जी अताअत कंदा उहे उन्हनि सां गॾु हूंदा जिन ते अल्लाह इनाम कयो आहे। उहे नबियुनि, सिद्दीक़नि, शहीदनि ऐं सालिहनि सां गॾु हूंदा। ऐं उहे कहिड़ा न भला ऐं उम्दा संगती आहिनि। उहो अल्लाह जी तरफ़ खां वॾो फज़ल आहे ऐं बसि हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ लाइ अल्लाह काफ़ी आहे। ऐं ईमान वारो पंहिंजी बचाव जो सामान वठो ऐं लड़ाई लाइ तयार रहंदा करियो ऐं पोइ मौक़े ऐं मुनासिबत जे हिसाब सां लड़ाई लाइ टोला टोला थी निकिरो या गॾिजी निकिरो। यकीनन तव्हां मां को अहिड़ो बि आहे जो ॼाणी बूझी जहाद लाइ निकिरण में देर करे थो, ऐं जेकॾहिं तव्हां ते का मुसीबत अची पवे थी त हू ख़ुशि थी चवे थो त बेशक अल्लाह मूं ते रहम कयो जो आउं उन सां गॾु या मौजूद न हुयसि। ऐं जेकॾहिं अल्लाह अव्हां खे पंहिंजी तरफ़ खां फज़ल सां नवाज़े थो त हू हसद ऐं रीस विचां ज़रूरु अहिड़ो नमूनो इख्तियार करे थो ॼण त अव्हां ऐं उन जे विच में का दोस्ती ई न हुई, ऐं चवे थो हाय जेकर आउं बि उन्हनि सां गॾु हुजां हा त वॾे मुराद माणिया हा। पर अहिड़नि माण्हुनि खे यादि हुअणु घुरिजे त जेके रब जी राह में पंहिंजी ज़िंदगी जो सौदो आख़िरत लाइ करणु घुरनि था से अल्लाह जी राह में लड़नि, ऐं जेको अल्लाह जी राह में लड़ंदो पोइ ख़्वाह उहो शहीद थिए या जंग में गालिब थिए त असीं उन ते जल्द ई वॾो अजर अता कंदासीं। ऐं ए मुसलमानो, अव्हां खे छा थियो आहे जो अल्लाह जी राह ऐं उन जे बेवस, लाचार ऐं हीणनि मर्दनि, ज़ालिनि ऐं ॿारनि लाइ नथा लड़ो जेके ज़ालिमनि जे ज़ुल्म खां आजिज़ थी चई रहिया आहिनि त ए असांजा रब असांखे हिन शहर मां कढ जंहिंजा रहाकू ज़ालिम आहिनि ऐं असां लाइ पंहिंजी तरफ़ खां को सार लहंदड़ पैदा कर, पाण वटां को मददगार बनाए। जेके मोमिन आहिनि से अल्लाह जी राह में लड़ंदा आहिनि ऐं जेके काफ़िर आहिनि से तागूत यानी शिरक, फसाद, फितने ऐं शैतानी कुवतुनि जी हिमायत जी राह में लड़ंदा आहिनि। तंहिं करे अहिड़नि शैताननि जी मददगारनि खे मारियो, छाकाणि त हू ज़ाहिर में केतिरा बि घणा ऐं मज़बूत नज़र अचनि पर हक़ जे मुक़ाबले में यकीनन शैतान जो दाओ, चाल या ठगीअ जो ठाह निहायत हीणो, सुस्त ऐं हमेशा कमज़ोर हूंदो आहे। ए ॾिसंदड़, छा तूं उन्हनि खे न ॾिठो जिन खे चयो वियो त पंहिंजे हथनि खे लड़ाई ऐं खूनरेज़ी खां रोकियो ऐं नमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾींदा रहो। पोइ जंहिं महिल मथिन जंग करणु लाज़िम कई वई यानी जहाद फ़र्ज़ कयो वियो त हिकदमि हिकु जथो माण्हुनि खां ईअं डिॼणु लॻो जीअं अल्लाह खां डिॼणु घुरिजे, बल्कि उन खां बि वधीक, ऐं चवणु लॻा त ए असांजा रब, तो असां ते जंग करणु छो मड़ी यानी फ़र्ज़ कई आहे ऐं थोरे वक़्त लाइ असांखे मोहलत छो न ॾिनई। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ त दुनिया जो साज़ो सामान या फ़ाइदो मुख़्तसिर ऐं बिल्कुलु आर्ज़ी आहे ऐं आख़िरत त उन्हनि लाइ ॾाढी भली आहे जेको मुत्तक़ी बणियो। ऐं यादि रखो त उते तव्हां ते तंद या तिर जेतिरो बि ज़ुल्म न कयो वेंदो। ए जहाद खां डिॼण वारो, तव्हां किथे बि हुजो मौत तव्हांखे अची ई रहंदो, जेतोणीकि अव्हां मज़बूत क़िलनि में छो न हुजो। ऐं जेकॾहिं खेनि को फ़ाइदो रसे थो त चवनि था त ही अल्लाह तरफ़ां आहे, ऐं जॾहिं खेनि का तकलीफ़ पहुचे थी त ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे चवनि था त इहा तुंहिंजे करे आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त सभु कुझु दुख ऐं सुख अल्लाह तरफ़ां आहे। आख़िर उन्हनि माण्हुनि खे छा थियो आहे जो हीअ ॻाल्हि बि सम्झी नथा सघनि। ए इंसान, जेको बि तोखे भलाई या फ़ाइदो पहुचे थो सो अल्लाह जे तरफ़ां आहे, ऐं जेका बि तकलीफ़ या मुसीबत पहुचे थी उहा तुंहिंजे पंहिंजे नफ़्स जी तरफ़ खां आहे यानी तुंहिंजे अमलनि जी शामत आहे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखे समूरनि इंसान लाइ पैगंबर करे मोकिलियो आहे ऐं उन लाइ बसि अल्लाह ताला शाहिद काफ़ी आहे।
जे रसूल जी फरमाबरदारी कई त यकीनन अल्लाह जी ही फरमाबरदारी कई ऐं जे मुंहुं मोड़ियो त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां को तोखे उन्हनि ते निगहबान करे न मोकिलियो आहे, यानी न तूं उन्हनि जे अमलनि जो जवाबदार आहीं न कोई ज़ोरी अतात करण वारो आहीं। ऐं उहे मुनाफ़िक ज़ुबान सां ताबेदारी क़बूल कनि था पर जॾहिं तो वटां उथनि था त उन्हनि मां के माण्हू या हिकु टोलो जेका ॻाल्हि तो कई या हुननि कई उन जे ख़िलाफ़ राति जो रिथियूं रथीनि था ऐं जेके रिथियूं राति जो रथीनि या सलाहूं कनि था अल्लाह संदन एमाल नामे में लिखे थो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि जी परवाह न कर ऐं अल्लाह ते भरोसो कर, उहो ई बहितर बणिजलो ऐं पूरो कारसाज़ आहे। छा उहे क़ुर में गौर ऐं फ़िक्र नथा कनि जेकॾहिं उहो कलाम अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जी तरफ़ खां हुजे हा त उन में ज़रूर घणो इख़्तिलाफ़ ॾिसनि हा ऐं जॾहिं उन्हनि वटि अमन या ख़ौफ़ जी का ख़बर पहुचे थी त उनखे हवा ॾियनि था यानी हुलाइनि था या मशहूर कनि था, पर जेकॾहिं उनखे अल्लाह जे रसूल ऐं पंहिंजे इख़्तियारी वारनि अॻियां पेश कनि हा त तहक़ीक़ करण वारा उन जी तहक़ीक़ कनि हा ऐं परोड़ण वारा उनखे परोड़े वठनि हा ऐं वधीक अव्हां में अल्लाह जो रसूल बि मौजूद आहे, सो अफ़वाह मशहूर करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। ऐं जेकॾहिं अव्हां ते ए मुसलमानो अल्लाह जो फज़ल ऐं रहम न हुजे हा त किन थोड़नि खां सवाइ सभु ज़रूर शैतान जे पुठियां लॻो हा, तंहिं करे तूं अल्लाह जी राह में विढ़ंदो रह ऐं तूं पाण खां सवाइ ॿिए कंहिं जो ज़िम्मेवार न आहीं ऐं मोमिननि खे अल्लाह जी राह में लड़ण जी रग़बत ॾियार। क़रीब आहे त अल्लाह काफ़िरनि जी जंग बंदि करे ऐं संदन ज़ोर खे टोड़े छॾे ऐं अल्लाह जो ज़ोर सभ खां मज़बूत कवी ऐं ज़बरदस्त ऐं उन जी सज़ा बि सभ खां वधीक सख़्त आहे। जेको नेक अमलनि जी या चङी ॻाल्हि जी सिफ़ारिश कंदो उनखे उन जे सवाब मां हिसो मिलंदो ऐं जेको बुराईअ जी मदद या सिफ़ारिश कंदो उनखे उन जी सज़ा मां भाङो मिलंदो ऐं अल्लाह हर शइ ते नज़र रखण वारो ऐं निगहबान आहे। ऐं जॾहिं अव्हां खे दुआ ॾेई सलाम कयो वञे त अव्हां उन खां बहितर या अहिड़ी ई दुआ सां सलाम जो जवाब ॾियो, बेशक अल्लाह हर शइ जो हिसाब वठण वारो आहे। अल्लाह उहो महबूद बरहक आहे जंहिं खां सवाइ ॿियो को बि बंदगी जो लाइक़ न आहे। उहो तव्हां सभिनी खे क़यामत जे ॾींहुं ज़रूर जमा कढी या कठो कंदो जंहिं में को बि शक न आहे ऐं अल्लाह जी ॻाल्हि या सुखनि खां वधीक कंहिंजी ॻाल्हि सची थी सघे थी। तव्हांखे छा थियो आहे जो मुनाफ़िकनि जे बारे में ॿ टोला थी विया आहियो। अल्लाह संदन करतूतनि जे करे खेनि ऊंधो करे छॾियो आहे यानी हिदायत खां रुख फिराए छॾियो आहे। छा अव्हीं उहो चाहियो था त जंहिंखे अल्लाह गुमराह कयो हुजे उनखे सिधी राह ते आणियो ऐं जंहिंखे अल्लाह गुमराह करे तंहिं लाइ तूं हरगिज़ को रस्तो न लहंदे। हू त चाहिनि था त अव्हां बि हीअं कुफ़्र कयो जहिड़ी तरह उन्हनि कुफ़्र कयो त जीअं तव्हां सभु बराबरि थियो। तंहिं करे उन्हनि मां कंहिंखे एसी ताईं पंहिंजो दोस्त न बणायो जेसी ताईं हू अल्लाह जी राह में हिजरत न कनि। पोइ जेकॾहिं हू हिजरत खां पोइ मुंहुं मोड़ीनि त खेनि पकड़ियो ऐं उते ई उन्हनि खे क़त्ल करियो जिते खेनि लहो ऐं उन्हनि मां कंहिंखे बि दोस्त ऐं मददगार न बणायो। अलबत्ता उहे माण्हू जेके अव्हां जे दुश्मननि खां अलॻि थी कंहिं अहिड़ी क़ौम सां वञी मिलिया हुजनि जंहिं सां अव्हां जो सुलह जो मुआइदो आहे या अहिड़ा माण्हू जेके जंग खां तंग दिल थी अव्हां वटि अचनि यानी पनाह गुज़ीन थिया हुजनि ऐं न तव्हां सां विढ़नि ऐं न तव्हां जे दुश्मननि जो साथ ॾियनि या पंहिंजी क़ौम सां विढ़नि त अहिड़नि माण्हुनि ते अव्हां हथ सिधा न करियो यानी अहिड़नि माण्हुनि सां अव्हां जंग न करियो। ऐं जेकॾहिं अल्लाह चाहे हा त उन्हनि खे अव्हां जे मथां ज़रूर मुसलत यानी गालिब करे हा, पोइ उहे अव्हां सां ज़रूर विढ़नि हा। तंहिं करे जेकॾहिं हू तव्हां खां पासो कनि ऐं अव्हां सां न विढ़नि ऐं तव्हां ॾांहुं सुलह जो पैगाम मोकिलीनि त अल्लाह तव्हां लाइ उन्हनि ते अगराई यानी ज़्यादती करण जी का राह न खोली आहे। यानी अल्लाह अव्हां खे अहिड़नि माण्हुनि सां विढ़ण जो हुकुम ऐं इख्तियार न ॾिनो आहे। तव्हां खे अनक़रीब कुझु अहिड़ा बि ॿिया माण्हू मिलंदा जेके बज़ाहिर चाहिनि था त अव्हां सां बि अमन में रहनि ऐं पंहिंजी क़ौम सां बि अमन में रहनि, पर जॾहिं बि फितने ॾांहुं सॾिया वेंदा त उन में ऊंधे मुंहुं किरी पवंदा। अहिड़ा माण्हू जेकॾहिं तव्हां खां पासो न कनि ऐं सुलाह ऐं सलामती सां पेश न अचनि ऐं पंहिंजा हथ न झलीनि त पोइ जिते उहे तव्हां खे मिलनि उते खेनि पकड़ियो ऐं मारियो यानी क़त्ल कयो ऐं अहिड़नि माण्हुनि ते असां अव्हां खे हथ खणण जी खुली इजाज़त ॾिनी आहे।
उहो मोमिन जो वड़ न आहे जो भुल चुक खां सवाइ ॿिए मोमिन खे क़त्ल करे। जेको भुल में कंहिं मोमिन खे क़त्ल करे विझे त उनखे हिकु मोमिन बानू आज़ाद करणो आहे ऐं मक़तूल जे वारिसनि खे खून बहा एवज़ या दियत बि ॾेई सवाइ उनजे जो हू वारिस माफ़ कनि। पर जेकॾहिं मक़तूल क़त्ल थियल शख़्स तव्हांजी दुश्मन क़ौम मां आहे ऐं हू मोमिन बि हुजे त पोइ हिकु मुसलमान बानू आज़ाद करे ऐं खून बहा न ॾिए। पर जेकॾहिं मक़तूल अहिड़ी क़ौम मां हुजे जंहिं सां जो अहदनामो या मुआहिदो हुजे त पोइ उन जे वारिसनि खे खून बहा बि ॾिए ऐं हिकु मुसलमान बानू पिणु आज़ाद करे। पोइ जंहिंखे बानू या गुलाम मयसर न अचे यानी जंहिंखे बाने आज़ाद करण जी ताक़त न हुजे त उहो लाॻीता 2 महीना रोज़ा रखे ऐं उहे रोज़ा अल्लाह जी तरफ़ां तौबा क़बूल करण लाइ कुफ़ारो आहिनि ऐं अल्लाह सभु कुझु ॼाणींदड़ ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जेको शख़्स के मोमिन खे ॼाणी बूझी क़त्ल कंदो त उन जी सज़ा जहन्नम आहे जंहिं में हू हमेशा रहंदो ऐं उन ते अल्लाह जो गज़ब ऐं ॾमर आहे ऐं अल्लाह मथस लानत पिणु कई आहे ऐं अल्लाह ताला अहिड़े शख़्स लाइ सख़्त अज़ाब तयार करे रखियो आहे। ए ईमान वारो जॾहिं तव्हां अल्लाह जी राह में जहाद लाइ निकिरो त तहक़ीक़ खां कमु वठो ऐं जेको शख़्स तव्हांखे सलाम करे उन खे ईअं न चओ त तूं मोमिन न आहीं ऐं उन सां विड़ी उनखे मारे गनीमत जो माल हासिल करियो। ऐं जेकॾहिं तव्हां दुनिया जो साज़ो सामान चाहियो था त अल्लाह वटि तमामु घणो गनीमत जो सामान आहे यानी जेकॾहिं अल्लाह चाहींदो त अव्हांखे घणो माले गनीमत अता कंदो ऐं माले गनीमत हासिल करण लाइ अव्हां कंहिंजे मारण लाइ तयार थी न वञो। ऐं यादि रखो त हिन खां अॻु अव्हीं बि अहिड़ा ई हुया पोइ अल्लाह ताला अव्हां ते एहसान कयो तंहिं करे पूरी जांच कंदा करियो ऐं अव्हां जेको करियो था बेशक अल्लाह उन खां चङी तरह बाख़बर आहे। मोमिननि मां जेके उज़र खां सवाइ घरनि में वेही रहंदा आहिनि ऐं जहाद में शरीक नथा थियनि से उन्हनि जे बराबर ऐं मट न आहिनि जेके अल्लाह जी राह में पंहिंजे मालनि ऐं जाननि सां जहाद कंदड़ आहिनि। तंहिं करे पंहिंजे मालनि ऐं जाननि सां जहाद कंदड़नि खे अल्लाह ताला घरनि में वेही रहंदड़नि खां भलारो कयो आहे जेतोणीकि हर हिक लाइ अल्लाह भलाईअ जो वाइदो फरमायो आहे। पर तॾहिं बि अल्लाह मुजाहिदनि खे घरनि में वेहण वारनि खां तमामु वॾे अजर वारी फज़ीलत अता फरमाई आहे ऐं अहिड़नि मुजाहिदनि लाइ संदसि यानी अल्लाह जी तरफ़ खां वॾा दर्जा आहिनि बख़्शिश ऐं बाजे या रहमत पिणु ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत महिरबान आहे। बेशक जेके काफ़िरनि या दीन जे दुश्मननि सां दारुल कुफ्र में ज़िंदगी बसर करण ते राज़ी थी वेही रहिया ऐं पंहिंजो पाण ते ज़ुल्म करे रहिया हुया उन्हनि जा रूह जॾहिं मलाइका कब्ज़ कंदा त उन्हनि खां पुछंदा त अव्हीं कहिड़े हाल में हुआ। जवाब में चवंदा त ज़मीन यानी मुल्क में असीं कमज़ोर ऐं बेवस हुयासूं। मलाइक खेनि चवंदा त छा अल्लाह जी ज़मीन कुशादी न हुई जो अव्हां उन में हिजरत करियो हा ऐं पंहिंजो दीन क़ाइमु रखो हा। इहे उहे आहिनि जिन जी जाइ जहन्नम आहे ऐं उहा कहिड़ी न बुछड़ी जाइ आहे। अलबत्ता उहे कमज़ोर मर्द ज़ालूं ऐं ॿार जेके ॿाहिरि निकिरण जो न हीलो था करे सघनि न वरी का वाह या वसीलो था लहनि। उम्मीद आहे त उन्हनि खे अल्लाह माफ़ करे छॾींदो ऐं बेशक अल्लाह ॾाढो दरगुज़र कंदड़ ऐं बेहद बख़्शणहार आहे। ऐं जेको अल्लाह जी राह में हिजरत कंदो उहो ज़मीन में रहण लाइ केतिरियूं ई जायूं ऐं रोज़ीअ जी कुशादगी लहंदो ऐं जेको माण्हू पंहिंजे घर छॾे अल्लाह ऐं संदसि रसूल वास्ते हिजरत कंदो ऐं जेकॾहिं खेसि रस्ते में मौत अची वञे त संदसि सवाब अजुर अल्लाह जे ज़िम्मे थी चुको ऐं बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत महिरबान आहे। ऐं जॾहिं अव्हीं मुल्क में सफ़र ते निकिरो त अव्हां ते निमाज़ घटाए पढ़ण ते को बि गुनाह न आहे ख़ुसूसन जॾहिं अव्हां खे अंदेशो या डपु हुजे त काफ़िर अव्हां खे सताईंदा यानी फितने में विझंदा या हमिलो कंदा। बेशक काफ़िर अव्हां जा हमेशा पधरा दुश्मन आहिनि। ऐं जॾहिं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि मुजाहिदनि में हुजी ऐं तूं उन्हनि खे जंग जी हालत में निमाज़ पढ़ाई पोइ फ़ौज जो हिकु टोलो तोसां जमायती थी बीहे ऐं पंहिंजा हथियार पाण सां रखे पोइ जॾहिं उहो सजदो करे वठे त उहो अव्हां जे पुठियां थिए ऐं फ़ौज जो ॿियो हिसो जंहिं निमाज़ न अदा कई आहे उहो अची तोसां निमाज़ क़ाइमु करे ऐं पंहिंजे बचाव जो सामान ऐं पंहिंजा हथियार साण रखनि। काफ़िर उन ताड़ में आहिनि त अव्हां पंहिंजे हथियारनि ऐं जंग जे सामान खां गाफ़िल थियो त जीअं हू हिकु ई वक़्तु अव्हां ते फ़ैसिलो कुन हमिलो कनि। जेकॾहिं मींहं जे करे अव्हां तकलीफ़ में हुजो या बीमार हुजो त अव्हां ते हथियार लाहे रखण में को बि गुनाह न आहे ऐं पंहिंजे बचाव जो सामान तयारु रखो। होशियार ऐं चौकस रहो। बेशक अल्लाह काफ़िरनि लाइ ज़िलत अमेज़ अज़ाब तयारु करे रखियो आहे। पोइ जॾहिं निमाज़ ख़तमु करे चुको त बीठे वेठे लेटंदे ऐं पंहिंजनि पासनि वराईंदे अल्लाह खे ख़ूब यादि कंदा कयो
ऐं जॾहिं तव्हां अमन ऐं सलामती जी दिलजाई ऐं इत्मिनान करियो यानी सफ़र ऐं ख़ौफ़ जी हालत ख़तम थी वञे त असली क़ाइदे मुताबिक़ निमाज़ क़ाइमु करियो। बेशक निमाज़ मोमिननि ते वक़्त जी पाबंदी यानी जमायत सां अदा करणु फ़र्ज़ कई वई आहे। दुश्मन क़ौम जे पुठियां पवण में हिम्मत न हारियो ऐं जेकॾहिं जंग में अव्हां खे ॾुख पहुतो आहे त हुननि खे बि ॾुख पहुतो आहे जीअं तव्हां खे ॾुख पहुतो आहे, पर तव्हां अल्लाह खां अजुर सवाब ऐं कामयाबी जी उम्मीद रखो था जेका हू उम्मीद नथा रखनि। ऐं बेशक अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ तमामु वॾीअ हिकमत वारो ऐं दानाउ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तो ॾांहुं यकीनन ही किताब हक़ सां नाज़िल कयो आहे त तूं माण्हुनि में ईअं फ़ैसिलो कर जीअं अल्लाह तोखे ॾेखारियो या सम्झायो आहे, ऐं तूं ख़यानत कंदड़ माण्हुनि जी तरफ़ खां झगड़ो न कर यानी उन्हनि जी तरफ़दारी न कर, ऐं अल्लाह खां बख़्शिश जो तलबगार थी वियो। बेशक अल्लाह ॾाढो माफ़ कंदड़ ऐं निहायत रहम करण वारो आहे। ऐं उन्हनि माण्हुनि लाइ तूं झगड़ो न कर जेके पंहिंजे पाण यानी नफ़्स सां ख़यानत कनि था। बेशक अल्लाह खे अहिड़ो माण्हू पसंद न आहे जेको ख़यानत कंदड़ ऐं गुनाहगार हुजे। इहे माण्हू इंसाननि खां त पंहिंजूं हरकतूं ऐं करतूत लिकाइनि था मगर अल्लाह खां नथा लिकाए सघनि। हू यानी अल्लाह त उन वक़्त बि उन्हनि सां गॾु हूंदो आहे जॾहिं उहे राति जो सलाहूं कंदा आहिनि जंहिंखे हू पसंद नथो करे, ऐं हू जेको कुझु करे रहिया आहिनि उनखे अल्लाह चङीअ तरह घेरो कंदड़ आहे। हा, तव्हां माण्हू आहियो जेके हिन दुनिया में त उन्हनि ॾोहारियुनि जी पासबानी करे उन्हनि लाइ झगड़ो कयो था, पर क़यामत जे ॾींहुं उन जे पारां अल्लाह सां केरु झगड़ो कंदो या केरु संदन वकील थींदो। ऐं जेकॾहिं को शख़्स बुछड़ो कमु करे या पंहिंजी जान ते ज़ुल्म करे पोइ अल्लाह खां बख़्शिश तलब करे त अल्लाह खे ॾाढो माफ़ कंदड़ ऐं निहायती रहम करण वारो पाईंदो। ऐं जेको बि जीव को गुनाह करे थो त उन जो वबाल संदसि सिर ते आहे, ऐं अल्लाह सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत हिकमत वारो आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू ख़ता या गुनाह त पाण करे पर उन जी तोहमत या इल्ज़ाम वरी कंहिं ॿिए बेॾोहीअ ते मढ़े त यकीनन अहिड़े माण्हूअ तमामु वॾे बौतान ऐं पधिरे गुनाह जो बार खयो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तो ते अल्लाह जो फज़ल ऐं रहमत न हुजे हा त उन्हनि मंझां हिकु टोली तोखे ग़लत फ़हमीअ में विझण जो पको इरादो करे चुकी हुई, पर उहे माण्हू पाण खां सवाइ ॿिए कंहिंखे भुलाए न सघंदा। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखे ज़रे जेतिरो बि नुक़सान नथा पहुचाए सघनि, छाकाणि त अल्लाह तोखे वहीअ जे ज़रिए किताब ऐं हिकमत नाज़िल फरमाया आहिनि, ऐं अल्लाह तोखे उहो कुझु सेखारियो आहे जो तूं न ॼाणींदो हुएं, ऐं तो ते हमेशा अल्लाह जो वॾो फज़ल ऐं करम आहे। उन्हनि जे अक्सर गुझनि सलाहनि ऐं सरगोशियुनि में का चङाई कान्हे सवाइ उन शख़्स जे जेको सदके ऐं ख़ैरात या नेक कम करण ऐं माण्हुनि जी इस्लाह या संदसि विच में ठाह कराइण जी तलक़ीन करे त उहा चङी ॻाल्हि आहे। ऐं जेको अल्लाह जी रज़ा हासिल करण ख़ातिर ईअं कंदो उनखे असां जल्द तमामु वॾो अजर अता कंदासूं। ऐं जेको हिदायत जी सिधी राह मालूम थियण खां पोइ बि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त कंदो ऐं मोमिननि जे रस्ते खां सवाइ ॿियो को बि रस्तो इख्तियार कंदो त असीं उनखे उन तरफ़ ई फेराईंदासीं जे तरफ़ हू फिरण घुरंदो ऐं खेसि जहन्नम में विझंदासूं, ऐं उहा बुछड़ी जाइ आहे। बेशक अल्लाह उहो गुनाह कॾहिं बि नथो बख़्शे जो सांस को संदसि ज़ात ऐं सिफ़ात में शरीक कयो वञे, ऐं उन खां सवाइ ॿिया गुनाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बख़्शे छॾे। ऐं जेको बि अल्लाह सां संदसि ज़ात ऐं सिफ़ात में कंहिंखे बि शरीक करे थो उहो गुमराहीअ में यकीनन घणो परे भटकी वियो। उहे मुशरिक अल्लाह खे छॾे जेकॾहिं पुकारनि बि था रुगो देविन यानी लात मनात ऐं उज़ा खे पुकारनि था, ऐं अहिड़ी तरह हू ॼण सरकश शैतान खे पुकारनि था ऐं उन शैतान खे पुॼीनि था जंहिं ते अल्लाह लानत कई आहे। जे अल्लाह खे चयो हो त मां तुंहिंजे ॿारनि मां हिकु मुक़ररु हिसो ज़रूर हथु कंदुसि यानी खेनि भुलाए पंहिंजी राह ते हलाईंदुसि, ऐं मां उन्हनि खे ज़रूर गुमराह कंदुसि यानी भुलाईंदुसि, ऐं खेनि सदनि यानी नफ़सानी ख़्वाहिशनि उलझाईंदुसि, ऐं खेनि ज़रूर हुकुम कंदुसि त ढोरनि जा कन चीरींदा, ऐं उन्हनि खे ज़रूर हुकुम कंदुसि त अल्लाह जी खलकियल या जोड़ियल सूरत खे बदिलाईंदा, जीअं अॼुकल्ह औरतुनि ऐं मर्दनि पंहिंजा हुलिया ऐं लिबास बदिलाया आहिनि ऐं बदइख़लाक़ी जा तौर तरीक़ा इख्तियार कया आहिनि। ऐं यादि रखो त जे अल्लाह खे छॾे शैतान खे वली दोस्त या वारिस कयो उहो यकीनन ज़ाहिर ज़हूर वॾे टोटे या नुक़सान में पइजी वियो। उहो यानी शैतान साण वाइदो कंदो आहे ऐं खेनि कूड़ा दिलासा ॾींदो आहे, मगर शैतान जेके हुननि सां वाइदा करे थो सवाइ फ़रेब, धोखे ऐं
ठगीअ जे ॿियो कुझु न आहिनि। अहिड़नि यानी शैतान जे पुॼारियुनि जो ठिकाणो जहन्नम आहे ऐं उन खां बचण या भॼण जे का बि वाह न लहंदा। ऐं जिन ईमान आंदो ऐं नेक कम कया उन्हनि खे अन क़रीब असां अहिड़नि बागनि में दाख़िल कंदासूं जिन जे हेठां नहरियूं वहनि थियूं ऐं उहे उते हमेशा रहंदा। अल्लाह जो वाइदो सचो आहे ऐं अल्लाह खां वधीक केरु पंहिंजे कौल में सचो थी सघे थो। मुसलमानो, छोटकारो या अमलनि जो फल ऐं जज़ा ऐं सज़ा न कि अवां जे सदन ते ऐं न कि अहले किताब जे सदन ते आहे। जेको बि बुछड़ा कम कंदो खेसि उन जो बदिलो मिलंदो ऐं उहो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे बि पंहिंजो दोस्त ऐं मददगार न लहंदो। ऐं जेको नेक कम कंदो पोइ उहो मर्द हुजे या औरत, उहो मोमिन बि हुजे त अहिड़ा बाना ऐं बानियूं जन्नत में दाख़िल थींदा ऐं कंहिं सां तिर जेतिरी बि नाइंसाफ़ी न कई वेंदी। ऐं भला ॿुधायो त सही त उन माण्हूअ खां दीन में ॿियो केरु वधीक चङो या बहितर थी सघे थो जंहिं पालणहार अॻियां फरमाबरदार थी पंहिंजो सर झुकायो ऐं नेकोकार ऐं मुख़लिस बि हुजे ऐं जंहिं यकसू थी दीन इब्राहिम जी पैरवी बि कई हुजे। ऐं इब्राहिम खे त अल्लाह पंहिंजो खलील ख़ासि दोस्त बणायो हो ऐं आसमाननि ऐं ज़मीन में जेको कुझु आहे सो अल्लाह जो आहे ऐं अल्लाह हर शइ खे हर तरफ़ खां घेरो करे रखियो आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू तोखां यतीम औरतुनि बाबति फतवा पुछनि था। चओ त अल्लाह तव्हांखे उन्हनि जे बारे में उहा ई फतवा ॾिए थो यानी उन्हनि सां निकाह करण जी इजाज़त ॾिए थो ऐं जेकी अव्हांखे हिन किताब यानी क़ुरान मां पढ़ी ॿुधायो वियो आहे सो उन्हनि यतीम औरतुनि बाबति आहे जिन खे अवे मुक़ररु कयल हक़ महर अदा नथा करियो पर निकाह जी ख़्वाहिश था करियो ऐं पिण हीणनि बेकस ॿारनि बाबति ऐं यतीमनि जे हक़नि अदा करण बाबति इंसाफ़ ते क़ाइम रहो यानी इंसाफ़ खां कम वठो। ऐं अवां जेका बि चङाई ऐं नेक कम कंदो त यकीनन अल्लाह उन्हे खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ऐं जेकॾहिं कंहिं औरत खे पंहिंजे मुड़ुस खां बदसलूकी या मुंहुं मोड़ण जो अंदेशो हुजे ऐं हू पाण में कंहिं तरह सुलह या ठाह कनि त उन में ॿिन्ही लाइ को हर्ज को गुनाह न आहे ऐं सुलह बहरहाल बहितर आहे। ऐं इंसानी तबियतूं त बुखल ऐं लालच तरफ़ माइल थियनि ई थियूं ऐं जेकॾहिं अमी एहसान सां पेश ईंदो यानी नेकी कंदो ऐं ख़ुदा तरसीअ खां कम वठंदो ऐं नाफरमानीअ खां बचंदो यकीनन तव्हां जेको कम करियो था अल्लाह उन खां पूरी तरह बाख़बर आहे। ऐं ज़ालुनि में पूरो पूरो अदल या बराबरी करण अव्हां जे वस जी ॻाल्हि न आहे। तोड़े अव्हां ईअं करण बि चाहियो था त बि अव्हां उन ते क़ादिर थी नथा सघो तंहिं करे तव्हां बिल्कुलु हिकिड़ीअ औरत तरफ़ एतिरो झुकी न पइजो ॿिए या ॿियनि खे लटकियल यानी लड़कियल या टंगियल छॾे ॾियो। ऐं जेकॾहिं पाण में ठही हलो ऐं ख़ुदा तरसीअ खां कम वठो ऐं नाफरमानीअ खां बचो त अल्लाह बि यकीनन बेहद बख़्शणहार ऐं निहायत महिरबान आहे। ऐं जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस जो पाण में ठाह न थी सघे त हिक ॿिए खां जुदा थीनि त अल्लाह पंहिंजे फज़ल सां ॿिन्ही खे आसूदो कंदो ऐं हिक ॿिए जी मोहताजीअ खां बेनियाज़ कंदो। ऐं यादि रखो त अल्लाह कुशादगी करण वारो ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जेकी बि आसमाननि ऐं जेकी बि ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो आहे। ऐं बेशक असां उन्हनि खे जिन खे अव्हां खां अॻु में किताब ॾिनो वियो हो वसियत यानी हिदायत कई हुई ऐं हाणे अव्हां खे बि ताक़ीद थो कयो वञे त अल्लाह खां डिॼंदा रहो ऐं संदसि नाफरमानीअ खां बचो। ऐं जेकॾहिं पोइ बि कुफर या नाशुक्री कंदो त समझी छॾियो त बेशक जेकी आसमाननि ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो आहे। ऐं अल्लाह बेपरवाह बेनियाज़ ऐं समूरे हमद ऐं सना जो साहिब ऐं ख़ुदि बेहद सारायल साईं आहे। ऐं वरी बि यादि रखो त बेशक जेकी कुझु आसमाननि में आहे ऐं जेकी कुझु ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो आहे ऐं अल्लाह अकेलो कारसाज़ काफ़ी आहे। ऐं ए इंसानो जेकॾहिं हू चाहे त अव्हांखे इक़्तिदार इक़बाल ऐं सादत तां हटाए या फना करे छॾे ऐं अव्हां जी चाहे ते ॿियनि खे आणे या ॿी ख़ल्क़ पैदा करे ऐं अल्लाह उन ते पूरी कुदरत रखंदड़ आहे जेको फ़क़ति दुनिया जे सवाब जो तालिब आहे। उन खे ख़बर हुअणु घुरिजे त अल्लाह वटि दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जो अजुर ऐं इनाम आहे ऐं अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॾिसंदड़ आहे। ए ईमान वारो इंसाफ़ ते चङी तरह क़ाइम रहो ऐं अल्लाह कारण सची शाहिदी ॾींदड़ थियो पोइ खणी उहा अव्हां जे पंहिंजे पाण ते या माउ पीउ या अज़ीज़नि जे ख़िलाफ़ छो न हुजे ऐं कंहिंजी तोंगरी या मुफ़लिसी अव्हां खे शाहिदी ॾियण खां न रोके। यादि रखो त जेकॾहिं को आसूदो हुजे या सुनियो
अल्लाह ॿिन्ही जो सभ खां वधीक ख़ैर ख़्वाह आहे। तंहिं करे तव्हां अदल ऐं इंसाफ़ करण में नफ़्स जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न करियो। ऐं जेकॾहिं तव्हां विचड़ाई सचड़ाई या आसीरे पासीरे ॻाल्हि कई या सचाईअ ऐं हक़ीक़ी ॻाल्हि खां मुंहुं मोड़ियो त पोइ यादि रखो त तव्हां जेके कुझु कयो था अल्लाह उन्हीअ खां चङी तरह बाख़बर आहे। ए ईमान वारो, ईमान आणियो अल्लाह ऐं संदसि रसूल ते ऐं उन किताब ते जेको हुन नाज़िल कयो आहे पंहिंजे रसूल ते, ऐं पिण ईमान आणियो उन किताब ते जेको अॻ में लाथो वियो ऐं जंहिं अल्लाह संदसि फरिश्तनि संदन किताबनि संदसि रसूलनि ऐं आख़िरत जो इनकार कयो उहो यकीनन गुमराहीअ में भटकी वञी तमामु परे पियो। बेशक जिन ईमान आंदो वरी कुफ्र कया आहियूं, वरी ईमान आंदाऊं, वरी न रुगो कुफ्र कया आहियूं पर वहतर कुफ्र में वधंदा विया, अल्लाह उन्हनि खे हरगिज़ माफ़ न कंदो न वरी खेनि कॾहिं सिधी राह या सही दग लॻाईंदो। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफ़िकनि खे ख़ुशख़बरी ॾे त उन्हनि लाइ यकीनन दर्दनाक अज़ाब आहे। जेके मोमिननि खे छॾे काफ़िरनि खे दोस्त बणाइनि था त छा हू वटि मान ऐं इज़त हासिल करणु चाहिनि था, हालांकि इज़त त यकीनन सभु अल्लाह ताला लाइ ई आहे, यानी इज़त त अल्लाह जे हथ में आहे जंहिंखे चाहे इज़त अता फरमाए। ऐं बेशक अल्लाह पंहिंजे किताब यानी क़ुरान में पहिरियां ई नाज़िल करे या हुकुम ॾेई चुको आहे त जॾहिं बि तव्हां ॿुधो त अल्लाह जे आयतुनि जो इनकार पियो कयो वञे या मस्खरी ऐं ठठोल कई वई त उन्हनि सां न वेहो जेसी ताईं हू ॿिए कंहिं ॻाल्हि में मशगूल न थियनि। ऐं जेकॾहिं अव्हीं ईअं न कंदो त अव्हां बि यकीनन उन वक़्तु उन्हनि जहिड़ा थींदो। ऐं बेशक अल्लाह मुनाफ़िकनि ऐं काफ़िरनि सभिनी खे जहन्नम में हिकु जाइ गॾु करण वारो आहे। इहे मुनाफ़िक अव्हां जी ताड़ में रहंदा आहिनि त जंग में फतह कंहिंजी थिए थी, पोइ जेकॾहिं अव्हां खे अल्लाह खां फतह मिली त चवनि था छा असां अव्हां सां गॾु न हुआसूं। ऐं जेकॾहिं काफ़िरनि खे को सोभ जो भाङो नसीब थिए थो या फतह मिले थी त चवनि था छा असीं अव्हां ते गालिब थी न थी सघियासूं ऐं छा असां तव्हां जे ख़िलाफ़ लड़ी न थी सघियासूं ऐं अव्हां खे मोमिननि खां न बचायोसूं। बस अल्लाह अव्हां जे ऐं उन्हनि जे विच में क़यामत जे ॾींहुं फ़ैसिलो कंदो। ऐं अल्लाह काफ़िरनि खे मोमिननि ते कॾहिं बि गालिब थियण जो रस्तो न ॾींदो। मुनाफ़िक पंहिंजे ख़्याल मुताबिक़ सम्झनि था त हू अल्लाह खे धोखो ॾेई रहिया आहिनि, पर इहो नथा सम्झनि त हू अल्लाह खे छा धोखो ॾींदा ऐं अल्लाह खेनि धोखे में विझी छॾियो आहे। ऐं जॾहिं हू नमाज़ लाइ उथनि था त सुस्त ऐं काहिल थी सिर्फ़ माण्हुनि खे ॾेखारण लाइ नमाज़ लाइ बीहनि था ऐं अल्लाह खे बस थोरो ई यादि कनि था। ऐं इहे कुफ्र ऐं ईमान जे विच में लोॾा लमा खाई रहिया आहिनि ऐं न हेॾां जा आहिनि न होॾां जा। ऐं जंहिंखे अल्लाह भटकाए या गुमराह करे तंहिं लाइ तूं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरगिज़ का राह न लहंदे। ए ईमान वारो, मोमिननि खे छॾे काफ़िरनि खे पंहिंजो दोस्त न बणायो। छा तव्हां घुरो था त पाण ते अल्लाह जी पदरी हुज्जत क़ाइम करियो, यानी काफ़िरनि खे दोस्त बणाए अव्हां उहो सबूत मुहैया करणु चाहियो था त अव्हां में बि नफ़ाक़ जी बीमारी आहे। बेशक मुनाफ़िक जहन्नम जे सभ खां हेठे तबके में हूंदा। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं कंहिंखे बि संदन मददगार बाहिरो या वसीलो थींदे न ॾिसंदे सवाइ उन्हनि जे जिन तौबा कई ऐं पाण सुधारियो ऐं अल्लाह जे दीन जो दामन पकड़ियो ऐं पंहिंजे दीन खे अल्लाह लाइ ख़ालिस करे छॾियो त अहिड़ा माण्हू मोमिननि सां गॾु हूंदा ऐं अल्लाह जल्द ई मोमिननि खे वॾे अजर सां नवाज़ींदो। भला अल्लाह खे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो अव्हां खे अज़ाब करे जेकॾहिं अव्हां शुक्रगुज़ार बाना थी रहो ऐं ईमान बि आणियो। ऐं अल्लाह त ॾाढो क़दरदान ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। अल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे त को माण्हू कंहिंजी गिला या कंहिं ॿिए जी बुछड़ाईअ खे वॾे आवाज़ यानी वॾे वाक़े बयान करे सवाइ उन्हनि जे जंहिं सां ज़ुल्म थियो हुजे यानी मज़लूम हुजे। ऐं अल्लाह त सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। जेकॾहिं अव्हां का चङाई ज़ाहिरी तरह कयो या लिकाए कयो या कंहिंजी बुराई खे दरगुज़र कंदो यकीनन अल्लाह त ॾाढो माफ़ कंदड़ पूरी कुदरत रखंदड़ आहे। बेशक जेके माण्हू अल्लाह ऐं संदसि रसूल जो इनकार कनि था ऐं अल्लाह ऐं संदसि रसूलनि में फ़र्क़ु करणु घुरनि था ऐं चवनि था त किन रसूलनि खे मञूं था ऐं किन खे न मञंदासीं ऐं चाहिनि था त उन जे कुफ्र ऐं ईमान जे विचां को रस्तो इख्तियार कनि, अहिड़ा माण्हू पक्का काफ़िर आहिनि। ऐं असां काफ़िरनि लाइ ख्वार कंदड़ अज़ाब तयार करे रखियो आहे। ऐं जेके माण्हू अल्लाह ऐं संदसि रसूलनि ते ईमान आणीनि था ऐं उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े में बि फ़र्क़ु नथा कनि यानी सभिनी रसूलनि खे मञीनि था, अल्लाह जल्द ई उन्हनि खे सनन अजर सां नवाज़ींदो ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार निहायती बाझारो आहे।
ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब तोखां घुर कनि था त तूं मूसा अलैहिस्सलाम वांगुरु उन्हनि लाइ आसमान मां को पहिरियां खां तयारु थियल या लिखियल किताब लाही। पर यादि रहे त उन्हनि मूसा खां उन खां बि वॾो बेहूदा सवाल कयो हुयो, जो चयाऊं त असांखे अल्लाह ज़ाहिर ज़हूर यानी पधरे पटे ॾेखार। पोइ संदन अहिड़नि ज़ुल्म जे करे मथिनि विॼ कड़की हुई, पर तंहिं हूंदे बि हुननि वरी काबे खे महबूद बणायो। उन खां पोइ बि जो उन्हनि वटि पधरियूं निशानियूं अची चुकियूं हुयूं, लेकिन असां संदन उहा ख़िताब माफ़ कई ऐं मूसा अलैहिस्सलाम खे पधरो ग़लबो इक़्तिदार ॾिनोसूं ऐं खान वाइदे वठण लाइ जबल तूर खे मथां खड़ो कयोसूं त मना आईंदा बेहूदा सवालनि खां तौबा कनि, ऐं खेनि चयोसूं त शहर जे दरवाज़े मां सजदो कंदा दाख़िल थियो, ऐं खेनि हीअ बि चयोसूं त सबत यानी छंछर जे ॾींहुं हुकमनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी न कजो, यानी मच्छी न पकड़जो ऐं दुनिया जा कम कारियूं छॾे अल्लाह जी इबादत कजो। ऐं खान उहो पको अंजाम वरितोसूं, लेकिन उन्हनि अंजाम टोड़ियो। तंहिं करे उन्हनि जे अंजाम टोड़ण ऐं अल्लाह जी आयतुनि जो इनकार करण ऐं नबियुनि खे नाहक क़त्ल करण ऐं संदन हीअ चवण त असां जूं दिलूं पर्दनि में या गिलाफ में सलामत ऐं महफ़ूज़ आहिनि, असां मथिनि लानत कई, बल्कि संदन कुफ्र करे अल्लाह संदन दिलनि ते मोहर लॻाए छॾी। उन करे सवाइ किन थोड़नि जे ॿिया ईमान न आणींदा। ऐं संदन कुफ्र ऐं मरियम ते संदन वॾे बहतान मढ़ण सबबि ऐं संदन हीअ चवण त वाकई असां अल्लाह जे रसूल ईसा पुटु मरियम खे क़त्ल कयो हो, अल्लाह उन्हनि खे मलून कयो आहे। उन्हनि न ईसा खे क़त्ल कयो ऐं न खेसि फांसी चाढ़ियो, मगर खेनि शक में विधो वियो ऐं उन्हनि हिकु ॿिए शख़्स खे जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम बे मुशाबा थी पियो हुयो उनखे क़त्ल कयो। ऐं बेशक जिन माण्हुनि उन्हे में इख़्तिलाफ़ कयो उहे बि हक़ीक़त में उन बाबति वाकई शक में पियल आहिनि, ऐं उन्हनि वटि बि सवाइ गुमान जे ॿियो को बि इल्म न आहे। ऐं यकीनन उन्हनि ईसा खे क़त्ल न कयो हो, पर अल्लाह हुन ईसा अलैहिस्सलाम खे त पाण ॾांहुं ज़िंदा खणी मथे वरितो हो, ऐं अल्लाह निहायती ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं अहले किताब मां को बि अहिड़ो न हूंदो जेको संदसि मौत खां अॻु में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॿीहर ज़हूर पज़ीराईअ खां पोइ मथसि यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ईमान न आणे ऐं क़यामत जे ॾींहुं हू यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदीन ऐं नसारनि ते जेको हुननि हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां सुलूक कयो हो तंहिं बाबति मथनि शाहिद थींदो। तंहिं करे यहूदियुनि जे अहिड़नि ज़ुल्मनि ज़्यादतियुनि ऐं सियाहकारनि जे करे असां केतिरियूं ई पाक ऐं हलाल शयूं मथनि हराम करे छॾियूं जेके हुननि लाइ पहिरियां ई हलाल कयूं वयूं हुयूं, ऐं उन्हीअ करे बि जो अल्लाह जी राह खां घणो रोकींदा हुआ ऐं मना करण जे बावजूदि हू व्याज खाईंदा हुआ ऐं माण्हुनि जा माल नाहक ऐं नाजाइज़ तरीक़नि सां हड़प कंदा हुआ। ऐं उन्हनि मां काफ़िरनि लाइ असां दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे। मगर उन्हनि मां जेके शख़्स अल्लाह जे किताब जे इल्म में रासिख़ ऐं पुख्ता आहिनि ऐं मोमिन आहिनि, उहे तोॾां नाज़िल कयल ऐं तोखां अॻु में नाज़िल थियल किताबनि ते ईमान रखनि था। उहे निमाज़ क़ाइमु कंदड़ ऐं ज़कात ॾींदड़ ऐं अल्लाह ऐं आख़िरत ते पिणु ईमान रखंदड़ आहिनि। इहे उहे आहिनि जिन खे असीं सिघो ई तमामु वॾो अजुर अता कंदासीं। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां यकीनन तोॾां ईअं वही कयो आहे जीअं नूह ऐं उन खां पोइ ॿियनि पैगंबरनि ॾांहुं वही कयो हुयोसीं, ऐं इब्राहिम इस्माइल इसहाक याकूब ऐं उन जी औलाद ऐं ईसा अयूब यूनुस हारून ऐं सुलेमान ॾांहुं बि वही कयोसीं, ऐं असां दाऊद खे बि ज़बूर अता कयो हो। ऐं किन रसूलनि जो ज़िक्र असां तोखे हिन खां अॻु में ॿुधाए चुका आहियूं, ऐं किन जो ज़िक्र या अहवाल अञा असां तोखे न ॿुधायो आहे। ऐं अल्लाह मूसा सां ख़ुदि ख़ासि तरह या सिधो संहुं ईअं ॻाल्हायो जीअं ॻाल्हाइबो आहे। इहे रसूल ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ बणाए मोकिलिया हुयासूं त रसूलनि खां पोइ माण्हुनि जी अल्लाह ते का बि हुजत न रहे ऐं न को उज़ुर, ऐं अल्लाह त ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हीअ हूंदे जेकॾहिं मुनकर इनकार कनि था त भले कनि, पर अल्लाह शाहिदी थो ॾिए त जेके कुझु हुन तो ते नाज़िल कयो आहे सो पंहिंजे कमाल इल्म सां नाज़िल कयो अथसि, ऐं अल्लाह जा फ़रिश्ता पिणु उन ते शाहिद आहिनि, ऐं अल्लाह अकेलो शाहिद काफ़ी आहे। बेशक जिन कुफ्र कयो ऐं माण्हुनि खे अल्लाह जी राह खां रोकियाऊं उहे यकीनन गुमराही में भटकंदे घणो परे वञी पिया। बेशक जिन कुफ्र कयो ऐं ज़ुल्म कंदा रहिया, अल्लाह खे उहो नथो सोए या जुगाए जो उन्हनि खे बख़्शे छॾे, ऐं न उन्हनि खे जहन्नम जी राह खां सवाइ को ॿियो रस्तो ॾेखारे। उन में हू हमेशा रहंदा ऐं उहा ॻाल्हि अल्लाह लाइ तमामु आसान आहे। ए इंसानो, तहक़ीक़ ही रसूल अव्हां वटि अव्हां जे रब तरफ़ां सचाई ऐं हक़ सां आयो आहे। तंहिं करे मथसि ईमान आणियो।
उन में अव्हां लाइ भलाई आहे। ऐं यादि रखो त जेकॾहिं अव्हां खेसि न मञियो त आख़िबत तव्हां जी ख़राब थींदी। बेशक जेके कुझु आसमान ऐं ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो आहे ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत हिकमत वारो आहे। ए अहले किताब, पंहिंजे दीन में हद खां न लंघो यानी मुबालिगो न करियो ऐं अल्लाह बाबति हक़ खां सवाइ ॿियो कुझु बि न चओ। बेशक मसीह ईसा पुटु मरियम अल्लाह जो रसूल ऐं संदसि कलमो यानी ख़ासि हुकुम या फरमान आहे जेको संदसि वालिदा मरियम ॾांहुं मोकिलियाई ऐं पिणु संदसि तरफ़ खां हिकु रूह आहे। तंहिं करे तव्हां अल्लाह ऐं संदसि रसूलनि ते ईमान आणियो ऐं न चओ त टे ख़ुदा आहिनि ऐं उन्हीअ खां बाज़ अचो त अव्हां लाइ ई बहितर आहे। बेशक अल्लाह त फ़क़ति अकेलो ऐं यकता महबूद आहे ऐं औलाद हुअण खां पाक आहे ऐं जेके कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो सभु संदसि मिल्कियत आहे ऐं संदन सार संभाल लहण लाइ हू अकेलो ई काफ़ी आहे। यानी सारी काइनात जे निज़ाम हलाइण लाइ हुनखे कंहिं बि औलाद साथीअ वग़ैरह जी ज़रूरत ई न आहे। ऐं मसीह त उहो आहे जंहिंखे ख़ुदि अल्लाह जी बंदे सॾाइण खां आर न आहे ऐं न वरी अल्लाह जे मुक़रब मलाइकनि खे। पोइ जेको अल्लाह जी इबादत ऐं बंदगी खां आर ऐं तकबुर करे थो त उनखे यादि रखणु घुर्जे त अल्लाह उन्हनि खे अनक़रीब यानी क़यामत जे ॾींहुं पाण वटि गॾु करण वारो आहे ऐं पोइ हर कंहिंखे संदसि कयल अमलनि जी जज़ा ऐं सज़ा ॾियण वारो आहे। पोइ जिन ईमान आंदो ऐं नेक कम कया से पंहिंजो पूरो पूरो अजर लहंदा ऐं अल्लाह जे फज़ल सां अञा बि खेनि वधीक नवाज़ींदो। ऐं जिन अल्लाह जी बांफ खां आर कयो ऐं तकबुर कयो त उन्हनि खे दर्दनाक अज़ाब ॾींदो ऐं उहे अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि पंहिंजे लाइ वाहिरो ऐं वसीलो न लहंदा ऐं न हामी ऐं न मददगार। ए इंसानो, बेशक अव्हां वटि अव्हां जे रब तरफ़ां बुरहान यानी हुज्जत भरी सनद ऐं रोशन दलील अची चुको आहे ऐं असां तव्हां ॾांहुं चिट्टो नूर यानी क़ुर नाज़िल कयो आहे। पोइ जिन अल्लाह ते ईमान आंदो ऐं उनखे मज़बूती सां पकड़ियो उन्हनि खे जल्दी ई पंहिंजी रहमत ऐं फज़ल जे साए हेठां रखंदो ऐं उन्हनि खे पाण ॾांहुं सिधे रस्ते जी रहनुमाई ऐं हिदायत जी तौफ़ीक़ अता कंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हू तोखां कलाला यानी बेबुण यानी बिना औलाद मरण वारे बाबति पुछनि था। चओ त अल्लाह तव्हांखे कलाल बाबति हुकुम थो करे त जेकॾहिं को अहिड़ो मर्द मरे जंहिंखे औलाद न हुजे ऐं न माउ पीउ हुजे ऐं रुगो भेण हुजे त उन्हीअ भेण लाइ मिल्कियत जो अधु हिसो आहे। पर जेकॾहिं भेण बे औलाद मरे त भाणस संदसि समूरी मिल्कियत जो वारिस थींदो। पर जेकॾहिं कलाला जूं ॿ भेनर आहिनि त उन्हनि लाइ छॾियल मिल्कियत मां 2 टिहायूं आहिनि। जेकॾहिं वारिस घणा भाइर ऐं भेनर आहिनि त मर्द जो हिसो 2 औरतुनि जे हिसे बराबरि आहे। ऐं यादि रखो त अल्लाह अव्हांखे पंहिंजा हुकुम चिटा वाज़े ऐं पधरा बयानु करे ॿुधाए थो जीअं अव्हां गुमराह न थियो ऐं अल्लाह हर शइ खे खूब ॼाणींदड़ आहे।